आहे त फ़लस्तीन जे मुसलमाननि ते इसराइल तमामु घणो जेको ज़ुल्म कयो आहे इन जे बारे में अॼु असां मस्तूई माला शरदकोट खां हे रैली कढी आहे ऐं पंहिंजे फ़लस्तीन भाइरनि खे तसली ॾियण जे लाइ त असां मुसलमान अल्लाह जे नबी जे उन फ़रमान जे मुताबिक़ हिकु जिस्म वांगुरु आहियूं ऐं हिकु जान वांगुरु आहियूं ऐं तमामु मुसलमाननि खे पूरी दुनिया में अगरि किथे बि तकलीफ़ पहुचंदी इहा तकलीफ़ असांखे हर इलाइक़े जे अंदरि महसूसु थींदी आहे। मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारत तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम तुअमिनून बिल्लाहि व रसूलिहि व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअमवालिकुम वअन्फुसिकुम ذلكم خير لكم إن كنتم تعلمون يغفر لكم ذنوبكم ويدخلكم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ذلك الفوز العظيم وأخرى تحبونها نصر من الله وفتح قريب وبشر المؤمنين صدق الله العظيم। तमाम दुनिया जी मीडिया के ॿुधाइणु चाहियां थो त इस्लाम नालो हिकु अमन जो आहे ऐं इस्लाम नालो हिकु सलामती जो आहे ऐं इस्लाम हमेशह अमन जो पैगाम ॾिनो आहे ऐं इस्लाम हमेशह क़त्ल गारत खां रोकियो आहे ऐं इहा ई तालीम असांखे क़ुरान हकीम ॾिनी आहे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खां असांखे इहो ई साबित थियो आहे। पर अगर कंहिं भी ज़माने के अंदर मुसलमाननि जे ख़िलाफ़ अगर कोई भी गैर मुस्लिम हो चाहे यहूदी हुजे ईसाई हुजे या इन खां अलावा ॿियो कोन्हे मज़हब हुजे मुसलमाननि जे टक्कर में ईंदो त पोइ क़ुरान हकीम असांखे फौरी तौर फ़ज़रबर रिकाब जी तालीमात ॾिनी आहे ऐं उनजो हुकुम इहो ई आहे ऐं उनजी आसान अल्फाज़नि में माना इहा ई मिले थी त जेकॾहिं अगरि काफ़र तव्हांजे टक्कर में अचनि ऐं काफ़र तव्हांखे अमुन करणु न छॾनि पोइ तव्हां काफ़रनि जी गर्दननि खे लताड़ियो पोइ उन्हनि जी गर्दनुनि खे जेको लाहियो। असां तमामु यहूदियुनि खे ॿुधाइणु चाहियूं था त इहा मस्जिद असां मुसलमाननि जी आहे अमुन खे जेको आहे जेकॾहिं अगरि तव्हां पसंदि नथा कयो पोइ असां बि जेको आहे शायदि कंट्रोल में न ईंदासीं ऐं अल्लाह जे नबी जी ऐं तमामु मुसलमान जेको आहे गौर कनि ऐं सोच वीचार कनि तमामु मुसलमान जेको आहे सम्झनि त इहा जेकी फ़लस्तीनियुनि खे जेकी तकलीफ़ पहुचे थी या ईअं सम्झो तव्हांखे ख़ुदि खे जेकी तकलीफ़ पहुचे थी ऐं तमामु घणो इंतिहाई जेको ज़ुल्म जेको गज़ा इलाइक़े जे अंदरि थियो आहे जो इहे यहूदी पाण इन ॻाल्हि जा क़ाइल आहिनि त असांखे जेको अमुन खपे इन यहूदियुनि खे असां मैसेज ॾियणु चाहियूं था तव्हां पाण चवंदा आहियो त असां फितने खे नथा चाहियूं असां फ़साद खे नथा चाहियूं त इहो कहिड़ो कानून आहे जो पूरी दुनिया जे अंदरि काथे भी अहिड़ो रिएक्शन न थियो आहे जेको रिएक्शन फ़लस्तीन जे अंदरि गज़ा इलाइक़े जे अंदरि थियो आहे जो अस्पताल जे अंदरि तमामु 3-4 हज़ार जेको नंढा ॿार ऐं अहिड़ी तरह वॾी उमिरि जा मर्द ऐं तमामु ख़वातीन उन्हनि जे मथां जेके पहिरियों ई ज़ख़्मी ऑलरेडी हुआ वरी उन्हनि जे मथां मीज़ाइल उछले उनखे जेको आहे शहीद कयो वियो आहे ऐं दुनिया जी तमामु वॾी जेको आहे सियाह तरीन ख़तरनाक प्रेस कॉन्फ्रेंस जेकॾहिं अगरि पूरी दुनिया जे अंदरि कॾहिं थी आहे न उहा पहिरियों दफ़ो हाणे जेको आहे गज़ा इलाइक़े अंदरि थी आहे जो प्रेस कॉन्फ्रेंस जॾहिं उन इलाइक़े वारा माण्हू जंहिं टाइम कनि था फ़लस्तीनी त
त उन जे इर्द गिर्द में 500 लाश पिया आहिनि ऐं 500 लाश जे आॾो बीह करे उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त यहूदियुनि जो हे कारो मुंहुं आहे जो असां मरीज़नि खे बि जेको आहे काफ़ी मरीज़ जेके अस्पताल जे अंदरि विया हुया उन्हनि खे बि न छो ॾिठऊं। मूंखे तमामु वॾी हैरत तमामु जेको आहे उन मुस्लमाननि मुल्कनि ते थिए थी जेके एॾे वॾे ख़तरनाक मंज़र खां बाद में एॾे वॾे ख़राबु रिएक्शन खां बाद में उहो ख़ामोश थी वेठा आहिनि। उन्हनि जो मां मिसाल ईअं ॾींदुमि उन मुस्लमाननि जो मुल्कनि जो मिसाल ईअं आहे जीअं मुंहिंजो को भाउ हुजे ऐं उन जिस्म ते तमामु घणा ज़ख़्म हुजनि ऐं उहो आख़िरी में फ़रियाद कहिड़ी करे त मूंखे पाणी पीआरियो ऐं पाणी ऑलरेडी मुंहिंजे हथ में बि हुजे ऐं मुंहिंजो भाउ ज़ख़्मी बि हुजे ऐं उहो मूंखे चवे त पाणी मूंखे पीआर पर मां उनखे ॾिसां ऐं रोआं ऐं पाणी उनखे मां न ॾियां। इहो ई जेको आहे मिसाल तमामु मुस्लमाननि जे मुल्कनि जो आहे जो रोअनि बि था ऐं ॾिसी करे परेशान बि थियनि था कोई बि रिएक्शन इसराइल जे ख़िलाफ़ु नथा खणनि। तव्हां मुस्लमान खां वधीक त यार पोइ हिन टाइम अमेरिका खे पोइ असां जेको यहूदियुनि खे सलाम कयूं जो यहूदियुनि जा वज़ीर आज़म ऐं सदर इंटर थी चुका आहिनि हिन टाइम इसराइल जे अंदरि ऐं तव्हांजो पाकिस्तान जंहिं मुल्क जे असां रहूं था अंदरि रहूं था पाकिस्तान तमामु वॾी ताक़त वारनि जी फ़ौज आहे जंहिंजो मिसाल पूरी दुनिया जे अंदरि आहे ऐं असांजो जेको चीफ आहे फ़ौजनि जो वॾो उन माज़रत सां एॾे टाइम खां बाद में बि जेकॾहिं अगरि को बयानु ॾिनो न उहो वेझे ज़माने में हाणे बयानु ॾिनई जंहिं टाइम मुस्लमाननि जा फ़लस्तीन जा तमामु नंढा ॿार शहीद थी चुका हुया तमामु औरतूं शहीद थी चुकियूं हुयूं ऐं तमामु वॾा बुज़ुर्ग शहीद थी चुका हुया इन खां बाद में हाणे बयानु ॾिनई कहिड़ो बयानु कि इसराइल जे फ़लस्तीन जे बारे में मां हिमायत जो बयानु ऐं ऐलान जेको अनक़रीब जेको हाणे ॾींदुमि।